छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। जहीं बि खाधे जी थिए शुरुआत बिस्मिल्लाह सां। जहीं बि खाधे जी थिए शुरुआत बिस्मिल्लाह सां। जहीं बि खाधे जी थिए शुरुआत बिस्मिल्लाह सां। उन में शामिल थे उहा जुरअत ना शैतान में। उन में शामिल थे उहा जुरअत ना शैतान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। ही त हिक आयत बिया सूरत नमल जी नामवर। हिया त हिक आयत बिया सूरत नमल जी नामवर। ही त हिक आयत बिया सूरत नमल जी नामवर। ॾिसो पढ़ी तूं आण पंहिंजे ताज़गी ईमान में। ॾिसो पढ़ी तूं आण पंहिंजे ताज़गी ईमान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। गुलशन सोमरो। हिक नियाणी लाइ थी पियो नांग सोनो हार हो। हिक नियाणी लाइ थी पियो नांग सोनो हार हो। हिक नियाणी लाइ थी पियो नांग सोनो हार हो। घरो उहो हिंदुनि जो आयो दीन जे ऐवान में। घरो उहो हिंदुनि जो आयो दीन जे ऐवान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। अणा पढ़ियो माण्हू रुगो जे बिस्मिल्लाह ई पियो पढ़े। अणा पढ़ियो माण्हू रुगो जे बिस्मिल्लाह ई पियो पढ़े। अणा पढ़ियो माण्हू रुगो जे बिस्मिल्लाह ई पियो पढ़े। लख उमेदूं भले रखे सो रहम जो रहमान में। लख उमेदूं भले रखे सो रहम जो रहमान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। कमो कजे अल्लाह जे ई नाम सां हर हिकु शुरू। कमो कजे अल्लाह जे ई नाम सां हर हिकु शुरू। कमो कजे अल्लाह जे ई नाम सां हर हिकु शुरू।
एज़ बेरहमत हुजे आदत इहा इंसान में, एज़ बेरहमत हुजे आदत इहा इंसान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में, आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में, छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में। आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में, आहे 114 दफ़ा चमकियलो अदा क़ुरान में। छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान में, छा लिखां मां छा ॿुधायां बिस्मिल्लाह जे शान।